بسم الله الرحمن الرحيم باب الغضب في الموعظة والتأديب إذا رأى ما يكره. इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु करे ॿुधायो त जेकॾहिं कोई बि वाइज़ कंदड़ आहे या तालीम ॾींदड़ आहे उस्ताद शागिर्द ते कावड़ करे त कावड़ करणु जाइज़ आहे। जॾहिं शागिर्द में नापसंदीदा शइ ॾिसे हरकत थो करे जेका तालीम जी मुनासिब शइ न आहे या जेको वाइज़ कंदड़ वाइज़ करे थो त उहो ॾिसे थो त साम्हूं जमायती क़ुर ॿुधनि ई कोन था, कावड़ करे त कावड़ करणु हुनजो हक़ आहे। इन में रिवायत पेश कई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो सहाबी आयो, अर्ज़ु कई अल्लाह जा रसूल मां जमायत सां निमाज़ न पढ़ंदो आहियां। उनजो वजह इहा आहे त फ़िलाणो जेको पेशमाम आहे उहो तमामु ड्रिघी निमाज़ पढ़ाईंदो आहे। उहो फ़िलाणो पेशमाम जंहिंखे चयो वेंदो उहो हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। साईं मुआज़ वटि निमाज़ नथो पढ़ां त वॾी किरात थो करे, कीअं वञी निमाज़ पढ़ायां। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फमा रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी मौइज़तिन अशद्दु ग़ज़बन मिन यौमइज़िन। चए थो उन ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वॾी कावड़ आई। पाण फरमायो अय्युहन्नास इन्नकुम मुनफ़िरून, तव्हां इमाम थिया आहियो त माण्हुनि खे नफ़रत ॾियारायो था जीअं जमायत सां निमाज़ न पढ़नि, हल्कड़ी निमाज़ पढ़ायो त जीअं जमायती वधनि। हाणे बि ॾिसूं था तजुर्बे सां जंहिं मस्जिद में असांजे शदादकोट में जंहिं मस्जिद में किरात तमामु वॾी थी थिए जमायतियूं तो भॼी करे ॿिए हंधि वञी निमाज़ पढ़ंदा हुआ, किरात मुख़्तसिर थो करे। उनजी पाण इल्लत बि ॿुधायूं। पाण फरमायूं मन सल्ला बिन्नास फलयुख़फ़िफ़, जेको इमामत कराए त उनखे घुरिजे त निमाज़ हल्कड़ी पढ़ाए। फ़इन्न फ़ीहुमुल मरीज़ वज़ईफ़ वज़ल हाज, मरीज़ बि अची निमाज़ पढ़ंदा, कमज़ोर डुबरुड़ा पोढ़ा बि अची निमाज़ पढ़ंदा, ज़ल हाज कमकार वारा बि निमाज़ पढ़ंदा। कमकार वारे खे कमकार आहे, हाणे निमाज़ जो तव्हां ड्रिघी पढ़ायो, 2 रुकू पढ़ायो, 3 रुकू 4 रुकू 5 रुकू हणो हणा त अॻिले जो ध्यानु सॼो काॾे हूंदो, कमकार ॾे हूंदो न, इन निमाज़ में ख़्यालु काॾे, इहो इन खे फितने में तव्हां विधो। मरीज़ हो ग़रीब अॻे ई पेट में सूर अथसि, इल्मु बि कोन अथसि जो निमाज़ भञे, हणो हणा अथसि, हणो हणा रहंदो, हुनखे छा पवंदो आहे वधीक पेट में सूर पवंदो। तंहिंजे करे इमामनि जे लाइ ज़रूरी आहे त जमायत जो लिहाज़ रखनि। जमायती कमज़ोरनि बीमारनि कमकार वारा माण्हू त निमाज़ मुख़्तसिर पढ़ाए बस। हल وأبي قال حدثنا محمد بن كثير قال أخبرني سفيان عن أبي خالد بن قيس بن أبي حازم عن أبي مسعود الأنصاري قال قال رجل يا رسول الله لا أكاد أترك الصلاة مما يكبر بنا فلان فما رأيت النبي صلى الله عليه وسلم في موعظة أشد غضبا من يومئذ فقال أيها الناس إنكم منفرون ومن صلى بالناس فليخفف فإن فيهم المريض والضعيف وذا الحاجة. وأبي قال حدثنا عبد الله بن محمد قال حدثنا أبو عامر الأقدي قال حدثنا سليمان بن بلال المديني عن रबिया बिन अब्दुर्रहमान सालहु रजुलन अनिल लुक़्तति, गुम थियल शइ जे बारे में सुवाल कई। जेकॾहिं कंहिंखां का शइ गुम थी वई आहे ऐं असां ऐं तव्हां लधी आहे त लधल शइ जो हुकुम छा आहे? अबा लधल शइ जे लाइ हुकुम हीअ आहे शरीयत में त लधल शइ जो हुकुम हीअ आहे त जेकॾहिं कंहिं बि माण्हू का शइ लधी आहे पहिरियों त पढ़ो ॾे, ऐलान करे अबा फ़िलाणी शइ मां हिकिड़ी शइ मां लधी आहे जंहिंजी आहे निशानी ॿुधाए पंहिंजी वठी वञे, पढ़ो ॾे, तक़रीबन 3 महीननि ताईं पढ़ो ॾे, 3 ॾींहंनि ताईं पढ़ो ॾे। जेकॾहिं कोई बि हुनजो वारिस नथो थिए, मालिक नथो थिए त पोइ हुनजे लाइ हुकुम इहा आहे त पाण ग़रीब आहे त इस्तेमालु करे, जेकॾहिं ग़रीब पाण न आहे त इहो माण्हू इहा शइ खणे फ़क़ीरनि खे ॾेई छॾे, ग़रीबनि खे ॾेई छॾे, मुहताजनि खे ॾेई छॾे। जॾहिं बि मालिक वरी आयो अचे करे चई दादा इहा फ़िलाणी शइ त मुंहिंजी हुई, मूंखे देरि सां ख़बर पई, इहा मुंहिंजी शइ ॾे, त हे माण्हू चयो दादा हे त मां सदको करे छॾी। पोइ जेकॾहिं मालिक राज़ी आहे त बा ठीकु आहे, सदको कई थी ग़रीबनि खे ॾिनी थी त ठीकु आहे, पर जेकॾहिं मालिक भराए वठे थो त हिन खे भरे ॾियणी आहे, फ़क़ीर खे भरे न आहे ॾियणी। सम्झे भाउ, मालिक जॾहिं बि मालिक थियो पंहिंजी शइ घुरे, हे सदको ॾेई चुको आहे त पोइ उहा वापसि शइ हुनखे ॾेई सघे थो, भराए ॾे। हल पढ़ंदा लधल शइ छा, असां हूअं ई फुरियूं था, बाक़ी लधल शइ छा दुनिया में? हलंदड़ माण्हू मोटरसाइकिल ते काजे फुरे हलियो थो वञे, इहो वरी लधल शइ ॾींदो अॼोके ज़माने में। النبي صلى الله عليه وسلم سأله رجل عن اللقطة فقال أعرف وكاءها
أو قال وعاءها أو إفاصها ثم عطفها سنة ثم استمتع بها فإن جاء ربها فأدها. हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ु कई अलाह जा रसूल उठ जेकॾहिं मां लभां गुम थियल उठ नबी साईं कावड़ जा हता की पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जा रुख़सार बि ॻाढ़ा थी विया कावड़ मां पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो मुबारक ॻाढ़ो थी वियो पाण फरमायूं त जॾहिं उठ में अलाह ताला खली बि रखी आहे जो उहो पंहिंजे लाइ पाणी रखे सघे थो ऐं उठ में अलाह ताला उनखे हज़ाओ आहे कहियूं बि पारायूं माना पेर ॿेर बि उनखे आहिनि जो घणो सफ़र करे त करे सघे थो इहो वणनि मां गाह खाए त खाई सघे थो पाणी जो बि इंतज़ाम करे छॾे थो सघे थो छॾे ॾेसि पाणी वञी मालिक लभंदुसि तूं उनखे पकड़ न छॾे ॾेसि मालिक ॻोल्हे 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 पाणी हथु कंदुसि इन जाइ ते वरी सुवाल कई अलाह जा रसूल जेकॾहिं बकरी हुजे त पाण फरमायो बकरी खे वठि जे तूं न वठंदेसि त तुंहिंजो भाउ माना चोर काए हलियो वेंदुसि या त बगड़ खाई वेंदुसि उठ जे लाइ फरमायूं त उठ खे छॾे ॾे छो त वॾो जानवर इहो पंहिंजी हिफ़ाज़त करे सघे थो बकरी आहे हलकड़ो को जानवर आहे त हुनखे तूं पाण वटि महफ़ूज़ करे रख जॾहिं मालिक अचे त मालिक खे वापसि ॾे जे तूं न वठंदे बकरी त इहे चोर बगल में हणी करे खयूं हलिया वेंदसि या त वरी इहा बकरी छा थींदी आहे बगड़ बगड़ कुतो बुतो फाड़ींदुसि अॼोके ज़माने में उलमा लिखियो आहे काई बि शइ वॾो जानवर हुजे या नंढो जानवर हुजे लभे थो ॾिसे थो रस्ते ते वञे थो त उनखे वठी पंहिंजे घराणे बीहारे उन खां पोइ ऐलान करे छो त अॼोके ज़माने में चोर घणा आहिनि सम्झो त चोरी ज़्यादा थी वेंदी इहा मालिक खे वरी न मिलंदी त तव्हां खणी करे पाण वटि रखोसि जॾहिं मालिक अचे तव्हां उनखे वापसि ॾियो وقال حدثنا محمد بن العلاء قال حدثنا ابو سامة عن بريدة عن ابي بردة عن ابي موسى قال الى النبي صلى الله عليه وسلم ان اشياء كرهها فلما اكثر عليه غضب ثم قال للناس سلوني عما شئتم فقال رجل من ابى قال ابوك حذافه हाणे इमाम बुखारी हीअ रिवायत आणे करे ॿुधायो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मथे बि गुस्सो आयो हाणे हिन रिवायत में बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्सो आयो उहो हिन ॻाल्हि ते त अजाया सुवाल कनि पिया पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम गुस्से में फरमायो त जेको वणे हाणे सुवाल कयो हिकिड़े चयो मन अबा अलाह जा रसूल मुंहिंजो पीउ केरु आहे पाण फरमायूं त फलाणो तुंहिंजो पीउ आहे ॿिए चयोसीं मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे पाण फरमायो तुंहिंजो बि फलाणो पीउ आहे हाणे हिन जे करे सुवाल कयईं छो त उन माण्हूअ खे उन चयो मन अबा काल अबूक हुज़ाफ़ा नबी साईं फरमायो तुंहिंजो पीउ हुज़ाफ़ा आहे हाणे जंहिं सुवाल कयो उनजो नालो हुयो हज़रत अब्दुल्ला छो भला सुवाल कई हिन जे करे त माण्हू उनखे ताना ॾींदा हुआ त तूं हुज़ाफ़ा जो पुटु न आहे पोइ हाणे नबी जो तस्दीक करे त हिन खां वधीक कहिड़ी तस्दीक थी सघे थी पोइ छा कई पाण फरमाईं तुंहिंजो पीउ हुज़ाफ़ा आहे घर वञी करे घर पंहिंजे अमड़ खे चई अम्मा मुबारक थी नबी साईं तस्दीक कई आहे त मुंहिंजो पीउ हुज़ाफ़ा आहे उनजी अमड़ कावड़ कई चए त तूं मूंखे दुनिया में ख़्वार कराइणु चाहे पियो जो नबी साईं को सुवाल कई जाहिलियत जो ज़मानो हो पहिरियों इस्लाम न आंदो होसीं जाहिलियत जे ज़माने में तमामु घणी बुराई हुई फैलियल हाणे तूं सुवाल कयो आहे उन ज़माने जी ॻाल्हि जो जॾहिं छा हुई जाहिलियत जो ज़मानो हो पर जेकॾहिं नबी साईं त हुज़ाफ़ा फरमाए जेकॾहिं ॿी का शइ चवई हा त पोइ त तूं मूंखे पाण ख़्वार करे हथ सां हाणे इन ते नबी साईं खे कावड़ आई त इहे अजाया सुवाल हरूभरू छो था कयो त इमाम बुखारी इहे बाब क़ाइमु करे ॿुधाई त जेकॾहिं शागिर्द अजाया सुवाल कनि जमायती अजाया सुवाल कनि त माण्हू कावड़ करे त कावड़ करे सघे थो उनजो हक़ु आहे हज़रत उमर साईं जो ॾिठो त नबी साईं जो चहिरो मुबारक ॻाढ़ो थींदो थो वञे फरमाई हज़रत उमर साईं क़ाल या रसूल अना अतूबु इलल्लाहि अज़्ज़ वजल असां तौबा कयूं था अलाह जे तरफ़ खां ॿाज घुरूं था जो रसूल असां ते नाराज़ थी पोइ इन लफ़्ज़ चवण सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्सो ख़तमु थियो पढ़वा इल्मु हासिलु कीअं थींदो उन जे लाइ मां बुखारी हे बाब क़ाइमु कयो मन बरक अला रुकबतैहि इंदल इमाम अविल मुहद्दिस इमाम बुखारी फरमायो त इल्मु हासिलु थींदो अदब सां इमाम या कंहिं मुहद्दिस वटि तव्हां वेहो त पंहिंजा गोॾा भञी वेहो जेकॾहिं गोॾा भञी न वेहंदव पलथी हणी वेंदव ॼण को भत ते आयो आहे ख़ैरात ते त पोइ इल्मु हासिलु कोन थींदुसि
इल्म जे लाइ अदब ज़रूरी आहे. अदीन कुल्लु अदब, दीन पूरो जो पूरो अदब जो नालो आहे. जेसीं ताईं अदब ऐं ताज़ीम न कंदो त इल्मु हासिलु न थींदुसि. उन में रिवायत आंदई त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि नबी साईं वटि ईंदा हुआ त वेहंदा हुआ गोॾा भञी करे. हज़रत उमर जी आदत मुबारक इहा हुई त नबी साईं वटि गोॾा भञी वेहंदो हो. या तमामु साहबी जेके बि ईंदा हुआ त छा कंदा हुआ, गोॾा भञी करे वेहंदा हुआ. जमायतनि खे बि घुरिजे त इमाम वटि वञनि त गोॾा भञी वेहनि, पलकी हणी करे ॼण पेशमाम जा पीउ था लॻनि, ईअं न कनि, अदब सां वेहनि, मसलो पुछा कनि त. हलो. وبه قال حدثنا ابو اليمان قال اخبرنا شعيب عن الزهري قال اخبرني انس بن مالك ان رسول الله صلى الله عليه وسلم خرج فقام عبد الله بن حذافه فقال من ابي؟ قال ابوك حذافه ثم اكثر ان يقول سلوني فبارك عمر على ركبتيه فقال رضينا بالله ربا وبالاسلام دينا وبمحمد صلى الله عليه وسلم نبيا ثلاثا فسكت. तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुप कयो. باب من اعاد الحديث ثلاثا ليفهم. فقال النبي صلى الله عليه وسلم الا وقول الزور وما زال يكررها. وقال ابن عمر قال ही बाब इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि क़ाइम करे ॿुधायो त उस्ताद खे घुरिजे त वरी शागिर्दनि जो ख़्यालु करे. शागिर्द अदीब आहे, अदब करे थो त उस्ताद ते बि हक़ आहे त उनजो ख़्यालु करे. जेकॾहिं शागिर्द गबी आहे, कुंद ज़हन जो आहे, हिक भेरे में हुनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त टे दफ़ा उन लफ़्ज़नि खे दोहराए तां त उहो शागिर्द बि सम्झी वञे. या पेशमाम खे बि घुरिजे त जमायतनि जो ख़्यालु रखे. गबी न जमायती मसइलो नथा सम्झनि, टे दफ़ा ॿुधाए. 3 दफ़नि में आम तौर ते गबी बि सम्झी वेंदो आहे. पर इन जो इहो मतिलबु न आहे त हर सबक़ खे 3 दफ़ा दोहराए सवले खे बि. जीअं नूर लिज़ा जो भेरो कढंदा हुआ साथी, असांजा साथी जो पढ़ंदा हुआ नूर लिज़ा भेरो कढंदा हुआ. हिकिड़ो चवराईंदो हुयुनि, बुज़ुर्ग चवराईंदो हुयुनि, छा चवराईंदा आहिनि, ही बाब आहे गुस्ल जे बारे में, तूं चओ सॼी राति चट गुस्ल में. सवली ॻाल्हि खे बार बार दोहराइण जी ज़रूरत न आहे. अहिड़ी का ॾुखी ॻाल्हि आहे, ॾुखियो सबक़ु आहे, त पोइ उस्ताद ते हक़ आहे त हिन गबी तालिब जो लिहाज़ रखी करे उनखे दोहराए 3 दफ़ा. इन में दलील में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि आंदो अला वक़ौल ज़ूर. नबी साईं फरमायो ख़बरदार कूड़ी शाहिदी 3 दफ़ा फरमायूं. हल बल्लग़्तु सलासन 3 दफ़ा फरमायो तव्हांखे मां न पहुचायो आहे. सम्झी सही. जॾहिं सलाम कंदा त 3 दफ़ा सलाम कंदा. जेका ॻाल्हि ॻाल्हाईंदा, ॾुखी ॻाल्हि हूंदी, गबी क़िस्म जा माण्हू वेठा हूंदा त 3 दफ़ा हुनखे दोहराईंदा. وبه قال حدثنا عبدة قال حدثنا عبد الصمد قال حدثنا عبد الله بن المثنى قال حدثنا سمامة بن عبد الله بن انس رضي الله عنه عن النبي صلى الله عليه وسلم انه كان اذا تسلم بكلمة اعادها 3 حتى تفهم انه اذا اتى على قوم فسلم عليهم 3. وبه قال حدثنا مسدد حدثنا ابو عوانة عن ابي بشر ان يوسف. दलील में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हदीस आंदी आहे त 3 दफ़ा कलाम खे दोहराए तव्हां त चङी तरह ज़हन नशीन थी वञी उहा ॻाल्हि. चवे थो त क़ाल तख़ल्लफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सफ़रिन. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां सफ़र में पोइते रहिजी विया. साफ़र न हो, असां नबी साईं सां गॾु सफ़र कई, असां थोरो अॻिते निकिरी वियासीं. 3 पहरी जी निमाज़ जो वक़्तु वञी आख़िरी थियो. असां तकड़ में वुज़ू कयोसीं. फजालना नमसहो अला अर्जुलिना, पंहिंजे पेरनि खे तकड़ में हथ हयासीं. हाणे ॾिठोसीं त फनादा बि आला सौती, नबी साईं वॾे आवाज़ सां सॾु कयो वैलुल लिल अक़ाब मिनन नार मर्रतैन औ सलासन. नबी साईं 3 दफ़ा या 2 दफ़ा वॾे आवाज़ सां चयो त ख़बरदार जेके भेॾियूं पाणीअ में धोतियूं न वञनि, वुज़ूअ में भेॾियुनि खे छॾियो वञे, क़यामत जे ॾींहुं उन्हनि भेॾियुनि खे जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो. हाणे 3 दफ़ा फरमायूं या वरी गुस्सो कयूं. जीअं मां बुखारी मथे बाब आंदी त जेकॾहिं उस्ताद गुस्सो करे त करे सघे थो, ऐं या वरी जेका ॻाल्हि ज़हन नशीन करणी आहे, तालिब खे सम्झाइणी आहे त 2 दफ़ा या 3 दफ़ा करे. वमा अलैना इल्लल बलाग.